सिंध जी ईंदड़ माली साल जी बजट 14 जून ते पेश कई वेंदी। सिंध असेंबली में बजट इजलास 14 जून ते पहिरीं 3 बजे थींदो। वॾे वज़ीर मादली शाह बजट पेश कंदो। सिंध काबीना जो इजलास 14 जून ते सुबुह जो 9 बजे तलब कयो वियो आहे, जंहिंमें बजट जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। ज़रियनि मुताबिक़ सिंध जी मजमूई बजट जो काथो 2300 अरब रुपया आहे। तरक़ियाती बजट 725 अरब खां वधीक रखण जी तजवीज़ आहे। ज़रियनि जो चवणु आहे त सिंध जी बजट में पीपल्स पार्टी जी चूंड मंशूर ते ध्यानु ॾिनो वेंदो। साफ़ पाणी जी फराहमी वारनि मनसूबनि ते वॾी रक़म रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त 300 यूनिटनि ताईं बिजली मुफ़्त ॾियण जी तजवीज़ ते ज़ोर ॾिनो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त अवाम खे रिलीफ ॾियण लाइ बिजलीअ जा मख़सूस यूनिट्स मुफ़्त करे सघजनि था। ज़रियनि मुताबिक़ नए तरक़ियाती स्कीमनि बदिरां जारी तरक़ियाती मनसूबनि खे मुकमल करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में महदूद नयूं तरक़ियाती स्कीमूं आणण जूं तजवीज़ूं आहिनि। सिंध जी बजट में टैक्स लॻाइण जी तजवीज़ ऐं टैक्सनि में हेरा फेरी जो बि इम्कान आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त हिन बजट में नयूं रिथाऊं शामिल कयूं पियूं वञनि। जारी तरक़ियाती रिथाउनि खे बि मुकमल कयो वेंदो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त हुन बजट में जारी तरक़ियाती रिथाउनि लाइ वधि खां वधि फंड्स रखिया वेंदा। असांजी क़यादत पाणी ऐं बिजलीअ जे शोबे खे तरजीह ॾिनी आहे। हुन चयो त जेकॾहिं वफ़ाक़ी सरकार असांजे ठहे हा त 100 यूनिट मुफ़्त बिजली ॾियण वारो वाइदो पूरो कयूं हा। नासिर हुसैन शाह चयो त सिंध पहिरियों सूबो आहे जंहिं पंहिंजी ट्रांसमिशन लाइन विछाई आहे। 18 तरमीम खां पोइ सेपरा जो कानून ठाहियो वियो आहे, जंहिं तहत अॻिते करण जा इख्तियार सूबे वटि अची वेंदा। हुन चयो त सेपरा जे क़ाइमु थियण खां पोइ सूबो जेका बिजली पैदा कंदो ऐं जेका बिजली नेशनल ग्रिड मां न वेंदी उन जो अघु सेपरा तइ कंदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह वधीक चयो त सेपरा जे एक्टिव थियण बाद 18 तरमीम तहत ट्रेफ जो इख्तियार सूबे खे मिलंदो। नाड़ेवारी वज़ीर मुश्तबा शुजाउर रहमान ने माली साल 2024 ऐं 25 लाइ पंजाब जे 5446 अरब रुपयनि जी बजट पेश करे छॾी आहे। पघारनि में 20 खां 25% ऐं पेंशन में 15% वाध थींदी। पंजाब असेंबली जो इजलास स्पीकर मलिक अहमद खान जी सदारत हेठि थियो। उन मौक़े ते वॾे वज़ीर मरीम नवाज़ पिणु असेंबली में मौजूद हुई। पंजाब जे नाड़ेवारी वज़ीर मुश्तबा शुजाउर रहमान बजट तक़रीर में दावा कई आहे त पहिरीं सरकारी टैक्स फ्री बजट पेश कई वई आहे, जॾहिं त हुकूमती ख़र्चनि में बि नुमाया घटिताई आणे रहिया आहियूं। पंजाब जे नाड़ेवारी वज़ीर चयो त महांगाई सबबि पघारदार तबिको सख़्तु मुतासिर आहे। ग्रेड 1 खां 16 ताईं जे मुलाज़िमनि जी पघारनि में 25% ऐं पेंशन में 15% वाध जो फ़ैसिलो कयो आहे। घटि में घटि उजरत 32,000 मां वधाए 37,000 करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। नाड़ेवारी वज़ीर चयो त पंजाब में तरक़ीअ जी शुरूआत थी चुकी आहे। मरीम नवाज़ 100 ॾींहं जे मुख़्तसिर अरसे में इनक़लाबी क़दम खंया। मरीम नवाज़ सूबे में महांगाई जी शरह खे रिकॉर्ड ते सतह ते घटायो आहे। महांगाई जी शरह 11.8% ताईं पहुची वई आहे। पंजाब जे नाड़ेवारी वज़ीर चयो त मुल्क में कारोबार लाइ साज़गार माहौल पैदा कयो वियो आहे। डिजिटल पंजाब जो ख्वाब तेज़ीअ सां हक़ीक़त बणिजी रहियो आहे। पंजाब में केतिरनि ई हंधनि ते मुफ़्त वाईफाई जी सहूलियत ॾिनी वई आहे। पाकिस्तान जे पहिरीं नवाज़ शरीफ़ IT सिटी जो बुनियादु लाहौर में रखियो आहे। ॾूहनि जी रोकथाम लाइ स्मार्ट सेफ सिटी प्रोग्राम लाइ 3 अरब 80 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। मुश्तबा शुजाउर रहमान चयो त बिजली इस्तेमालु कंदड़नि खे 100 यूनिट मुफ़्त सोलर फराहम कया वेंदा। घर ठाहींदड़नि खे 5 मरला ताईं आसान कर्ज़ फराहम कयो वेंदो। पीपल्स पार्टी पंजाब जी बजट इजलास में अलामती तौर शिरकत कई। पार्लिमानी पार्टी जे 2 मेंबरनि बजट इजलास में पार्टी जी नुमाइंदगी कई। पीपल्स पार्टी जी पार्लिमानी पार्टी बजट ते मुशावरत न करण ते सख़्तु ख़दशनि जो इज़हार कयो। नून लीग हारिज जे मसइलनि ते पीपल्स पार्टी जी कंहिं बि तजवीज़ ते अमल न कयो। पीपल्स पार्टी खे सालियानी तरक़ियाती बजट प्रोग्राम में बि नज़रअंदाज कयो वियो। पार्लिमानी लीडर अली हैदर गिलानी जी सदारत हेठि थियल इजलास में फ़ैसिलो कयो वियो त पार्लिमानी पार्टी पंहिंजे हिकमत अमली तइ करे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे एतमाद में वठंदी। सालियानो तरक़ियाती प्रोग्राम में ॾखण पंजाब खे 34% हिसो न ॾियण ते सख़्तु ख़दशनि जो इज़हार पिणु कयो वियो। ॾखण पंजाब सेक्रेटरीट खे ॿीहर फ़ाल करण ते मेंबरनि जो इतफ़ाक़ थियो। नाड़ेवारी वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त पघारदार तबिके ते टैक्स लॻाइण खां सवाइ अॻिते नथा वधी सघो। रिटेलर्स खे टैक्स रेट में आणणु बि ज़रूरी आहे, जीअं बार विरहाए सघिजे। इस्लामाबाद में नाड़ेवारी वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब 2 अमलदारनि सां गॾु पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिं दौरान साफ़िक बजट में पघारदार तबिके ते टैक्स लॻाइण ख़िलाफ़ एहतजाज पिणु कयो। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु हो त टैक्स बेस वधाइण
अणटर आहे। मुख़्तलिफ़ इदारनि जे निज़ाम खे बहितर करणो पवंदो। मईशत ऐं FPR जी डिजिटलाइज़ेशन ते कमु थी रहियो आहे। प्रोग्रेसिव टैक्स सरहदी वारनि ते लॻायो वेंदो। हुन चयो त 2 खां 3 साल टैक्स बेस जीअं जो तीअं अॻिते वधाईंदासीं। पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी खे लागू कयो वेंदो। 3 सालनि में टैक्स रोजी DP खे 13% ताईं खणी वञिणो आहे। संदसि चवणु हो त टैक्स कानून पूरी तरह लागू न आहिनि थिया। नॉन फाइलर्स जे कारोबारी ट्रांसेक्शन ते टैक्स में इज़ाफ़ो कयो वियो आहे। नॉन फाइलर्स लाइ टैक्स जी शरह 45% ताईं खणी विया आहियूं। नागरिक वफ़ाक़ी वज़ीर मौजूदु पघारदार तबिके ते टैक्स लॻाइण खां सवाइ अॻिते नथा वधी सघूं। पघारदार तबिके खे टैक्स रेट में आर्डर ज़रूरी आहे। FPR मां मुदाख़लत ख़तमु कंदासीं। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण सां कराची में चीनी काउंसिल जनरल योंडोक मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में पाक चीनी मिसाली दोस्ती ॿिनि तरफ़नि लाॻापनि ऐं गॾियल मुफ़ादत समेत CPEC मनसूबे ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म जी चीन बारे ताज़े दौरे सूबे में जारी सिंध हुकूमत ऐं चीन जे गॾियल मनसूबनि ते ॻाल्हियूं कई वयूं। कराची में सर्कुलर रेलवे समेत ट्रांसपोर्ट जे मनसूबनि ऐं ॿिनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। चीनी काउंसिल जनरल पारां सीनियर वज़ीर शर्जील मेमण खे चीन जे नई हुकूमत जी कोशिशुनि बाबति ॿुधायो वियो। चीनी काउंसिल जनरल योंडोक जो चवणु हो त CPEC लाइ सिंध जो किरदारु तमामु अहम आहे। CPEC चीन ऐं पाकिस्तान ॿिन्ही मुल्कनि जे मुफ़ादनि मुताबिक़ आहे। हुकूमत सिंध तरफ़ां मास ट्रांसिट मनसूबो साराहे चुको आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण चीनी काउंसिल जनरल खे पंहिंजी वज़ारतनि बाबति आगाही ॾींदे चीनी हुकूमत ऐं वापारियुनि खे सिंध में सीड़पकारी जी दावत ॾिनी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण चीनी काउंसिल जनरल के सिंध में चीनी हुकूमत ऐं वापारियुनि तरफ़ां मैन्युफैक्चर प्लांट्स लॻाइण जो बि दावत ॾिनी आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो त सिंध हुकूमत सूबे में चीनी हुकूमत जे सरकार सां गॾियल मनसूबा शुरू करणु चाहे थी। चीनी सीड़पकार सां गॾु हर क़िस्म जे सरकार खे यकीनी बणायो वेंदो। शर्जील मेमण चयो त सिंध में चीन जे प्लांट्स जो क़याम चीन ऐं पाकिस्तान जे मुफ़ादनि लाइ घणी अहमियत जोॻो आहे। पाकिस्तान जी हुकूमत ख़ासि तौरु सिंध हुकूमत चीन सां हर क़िस्म जे सरकार लाइ हर वक़्तु तयारु आहे। सीनियर सूबाई वज़ीर चयो त सर्कुलर रेलवे जे हवाले सां चीनी हुकूमत जूं कोशिशूं साराहे चुकियूं आहिनि। चाहियूं था त चीनी सीड़पकार सिंध में ट्रांसपोर्ट शोबे में ख़ासि तौरु सीड़पकारी कनि। CPEC मनसूबो आसिफ अली ज़रदारी जी काविशनि सबबि शुरू थियो। सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो त सदर आसिफ अली ज़रदारी ज़ाती तौरु कराची सर्कुलर रेलवे मनसूबे ते बि ध्यानु ॾेई रहियो आहे। चीनी शहरनि खे तहफ़ुज़ फ़राहम करणु पहिरीं दर्जनि में शामिल आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण पारां चीनी काउंसिल जनरल खे अजरक टोपी जो तोहफ़ो पेश कयो वियो।